सिंध जे मनसूबाबंदी तरक्की वारे सूबाई वज़ीर डाम खान शोरो जी सदारत में गैर मुल्की फंडिड मनसूबनि बाबति पोर्टफोलियो रिव्यू इजलास थी गुज़रियो। इजलास में चेयरमैन मनसूबाबंदी ऐं तरक्की बोर्ड नजम अहमद शाह समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर शिरकत कई। इजलास में ऑफिसरनि पारां तवानाई, बल्दियात, सिहत, लाइव स्टॉक, ज़राअत, ट्रांसपोर्ट, बेराचिस इम्प्रूवमेंट यूनिट ऐं सवात मनसूबे बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में ऑफिसरनि पारां के फॉर कलक, बीआरटी ऐं येलो लाइन मनसूबनि समेत ॿियनि खातनि पारां पेश रफ़्त ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। सूबाई वज़ीर राम खान शोरो खे एनर्जी खाते पारां सिंध सोलर एनर्जी मनसूबे बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई। उन मौक़े ते जाम खान शोरो जो चवणु हो त नेट मीटरिंग पॉलिसी में नई तरीक़ेकार तहत तब्दीली कई वई आहे। तवानाई खाते सां इन मामले ते अलॻि सां तफ़सीली इजलास तलब कयो वेंदो, जॾहिं त सिंध पीपल्स हाउसिंग जी पीडी ख़ालिद महमूद शेख पारां मुतासिरनि लाइ तामीर थींदड़ घरनि वारे मनसूबे बाबति ब्रीफिंग ॾिनी वई।